इज़म ऐं नयनि उमीदुनि सां साल 2025 जो पहिरियों सिज उभरी वियो। कराची, इस्लामाबाद, लाहौर, मुल्तान ऐं पेशावर में सिज उभरण जा हसीन मंज़र। साल 2024 जंगियूं, झेड़ा, तकरार, तबाही, तब्दीलियूं, किथे ख़ुशी त किथे ग़म ॾेई मोकिलाए वियो। 2025 जी उमीद, आस, अमन, सुख, सलामती ऐं ख़ुशहाली जे दुआउनि सां शुरूआत। गवर्नर हाउस ऐं बैरिया टाउन समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते आतिशबाज़ी सां नए साल जी आजियां। दुनिया के मुख़्तलिफ़ मुल्कनि में नए साल 2025 जे जश्न मल्हाए शुरूआत। न्यूज़ीलैंड के शहर ऑकलैंड में स्काई टावर ते नए साल की खुशी में शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो। ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी ते हार्बर पुल ते भी तकरीब आतिशबाज़ी जरिए नए साल की आजियां। जापान में रवायती इबादत जरिए नए साल की शुरुआत। जहाज़ हादसे की सोग सबब ॾखण कोरिया में का तकरीब न थी। चीन, फिलिपाइन, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रुनाई, हांगकांग, सिंगापुर, मंगोलिया, मकाओ, ताइवान में भी नए साल की शुरुआत थी वही। थाईलैंड में भी नए साल की शुरुआत रवायती अंदाज में कई वही। वियतनाम, कंबोडिया, लाओस, क्रिसमस आयरलैंड में भी नए साल की आजियां। नए साल जो जश्न मल्हाईंदड़ सब का आखिरी इलाइको अमरीका जो साम्हूं हूंदो। कराची के मुख्तलिफ इलाक़े में नए साल की खुशी में हवाई फायरिंग। 29 ॼणा ज़ख़्मी। सदर गुरुमंदिर, लालूखेत, नाज़िमाबाद, सोहराब गोट, गुलशन इकबाल, गुस्तान जोर, कोरंगी, मली ने ॿियनि इलाइक़नि में फायरिंग जा वाक़िया पेश आया। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार भी शामिल। मुख़्तलिफ़ अस्पताल ॾांहुं मुंतक़िल। पुलिस हवाई फायरिंग में मुलविस 30 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद में भी नए साल की खुशी में हवाई फायरिंग के वाक़ियनि में औरतूं ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। अस्पताल मुंतक़िल। ख़ैरपुर में हवाई फायरिंग के इल्ज़ाम हेठि 2 ॾींगर गिरफ़्तार। नए साल की पहिरीं FIR दाख़िल। सिंध के अदीबन, दानिशवरन समेत मुख्तलिफ दौरनि तरफां जामशहर में अलमंसर पुल वट साल 2024 की आखिरी सिज खे अलविदा। सिंधु दरिया में गुल निचावर करे नए साल में सिंध की खुशहाली तरक्की लाइ दुआऊं। रोहिड़ी में साल की पुॼाणी ते तकरीब में अदीबन ऐं शाइरनि की शिरकत। शाहपुर जानिया में अदीबन ऐं शाइरनि तरफां सदाबहार में गुल निचावर। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफां रसूल बख्श पली जी मज़ार ते तकरीब। गीत गाए भेटा सिंध के तारीख़ मंबोर ते भी तकरीब में मुख्तलिफ धुरनि जी वॾे अंग में शिरकत। साल 2024 भी PTI लाइ ॾुखियो साबित। चूंड निशान भेट खसिजी वियो। बानी बदस्तूर कैद। आम चूंडनि में भी शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो। नवंबर सानी जे जवाबदारनि बुशरा बीबी के सदाऊं। अॻूणे DGI साइफ़ ज़मीन ख़िलाफ़ फील्ड जनरल कोर्ट मार्शल लॉ की कार्रवाई। शहबाज शरीफ ॿियो भेरो वज़ीर आज़म ऐं आसिफ अली ज़रदारी ॿियो भेरो सदर चूंडिजी वियो। मरियम नवाज़ पंजाब की पहिरीं औरत वज़ीर आला चूंडिजी वई। सुप्रीम कोर्ट तरफां तहरीक इंसाफ़ मख़सूस सीटुनि लाइ अहल करार। हुक्मरान इत्तेहाद तरफां अदालती सुधारनि लाइ 26 आइनी तरमीम कई वई। मुल्क के दिवाले मां कढण लाइ हुकूमती IMF सां मुआहिदे में कामयाबी हासिल कई। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी की क़यादत में 2024 दौरान दहशतगर्दनि खिलाफ़ वॾियूं कामयाबियूं। कामयाब कार्रवाई दौरान 925 दहशतगर्द मौत जो ख़ाज। केतिराई गिरफ़्तार। बरतानवी मैगज़ीन तरफां भी दहशतगर्दनि खिलाफ़ कामयाब कार्रवाई ते पाक फ़ौज जे सरबराह खे भेटा। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी जो चवणु आहे त पाकिस्तान के अफ़गानिस्तान की धरती ते दहशतगर्द कार्रवाई ते ख़दशा आहिनि। एक पाकिस्तानी की जान ऐं हिफ़ाज़त अफ़गानिस्तान खां वधीक आहे।
साल 2024 ईस्वी आलमी सतह ते जंगियुनि ऐं हुकूमतियुनि जे ख़ात्मे जो साल साबित। गज़ा में इसराइली फ़ौज हथां हथेकारी फ़लस्तीनी नस्लकशी जो सिलसिलो बरक़रार रहियो। ईरानी सदर इब्राहिम रईसी हेलीकॉप्टर हादसे में हमेशा लाइ विछड़ी वियो। हमास सरबराह इस्माइल हानिया ईरान में इसराइल हथां मारिजी वियो। यार सुमार तंज़ीम जी अॻुवानी संभालण खां पोइ इसराइली फ़ौज हथां विढ़ंदे शहीद। लेबनानी मज़ामती तंज़ीम जे हिज़्बुल्लाह जो सरबराह हसन नसरुल्लाह बि इसराइल हथां शहीद। रूस ऐं यूक्रेन में डिघी जंग दौरान वधीक हज़ार जानियूं ज़ाया। डोनाल्ड ट्रंप ॿियो भेरो अमरीकी सदर ऐं नरेंद्र मोदी टियों भेरो वज़ीर आज़म तौरु कामयाब। कांग्रेस बीजेपी जा अंदाज़ा ग़लत साबित करे वॾे तइदाद में सीटूं हासिल कयूं। मुखालिफ़ धुर जी तहरीक सबबि बांग्लादेशी वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾेई भारत में पनाह वठी छॾी। शाम में बशार असद ख़ानदान जो 50 सालनि खां हलंदड़ इक़्तिदार ख़तमु। ॾखण कोरिया जे पार्लियामेंट सदर जी मार्शल लॉ खे थुॾे खेसि उहिदे तां हटाए छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इक़्तिसादी तरक़ीअ जे क़ौमी प्रोग्राम उॾाम पाकिस्तान जो ऐलान करे छॾियो। मुखालिफ़ धुर खे हिकु दफ़ो ॿीहर मीसाक मईशत जी आछ संदसि चवणु आहे त मीसाक मईशत ज़रिए ई मुल्की मसइला हल करे सघजनि था। रोज़ पिचके सां को बि फ़ाइदो नाहे। माज़ी मां सबक़ सिखी अॻिते वधणो पवंदो। उॾाम पाकिस्तान जो मर्कज़ एक्सपोर्ट ते ॿधल तरक़ी आहे। शयूं ॿाहिरि मोकिलण लाइ खेनि कारोबार दोस्त माहौल ठाहिणो पवंदो। संदसि वस पुॼे त हू टैक्स घटाए छॾे जीअं टैक्स चोरी रुकिजी वञे। हदफ़ हासिल करण लाइ सियासी भाईचारो हुअणु घुरिजे। मुल्क जो हाल इहो आहे जो इस्लामाबाद ते बि लश्कर कशी थिए थी। मईशत जो फीथो बीहण सां हिकु ॾींहुं अंदरि 190 अरब रुपयनि जो नुक़सानु थिए थो। हू सियासत खे क़ौमी मफ़ादनि ते क़ुर्बान करे छॾींदा ऐं रियासत खे बचाइण लाइ कंहिं हद ताईं वेंदा। IMF सां मुआहिदो मुल्की तारीख़ जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। सिंधु दरिया मां कैनाल कढण जो मनसूबो कंहिं फोरम ते अचण ताईं ख़तमु न थींदो। कालाबाग डैम वांगुरु कैनालनि जो मनसूबो सिंध खे सुकाए छॾींदो। सिंध जे पाणी जे हिसे मां हिकु फड़ो बि घटि थियण न ॾींदासीं। PP कैनालनि जे मामले ते ख़ामोश न आहे। जेकॾहिं कंहिं जा कन बंदि आहिनि त कुझु नथो करे सघिजे। पुरअमन धरणनि ते के बि एतिराज़ न आहिनि। धरणा ख़तमु करण लाइ कार्रवाई थींदी। कुझु माण्हू नाराज़ बि थी सघनि था। कराची में तेज़ी सां तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। KB फीडर जी लाइनिंग सां 510 क्यूसेक पाणी ज़ाया थियण खां बची वेंदो। महफ़ूज़ कयल पाणी खे K42 जे ज़रूरत खे पूरो करे सघे थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां KB फीडर ऐं हब कैनाल जी गुंजाइश वधाइण जे मनसूबनि जो मुआइनो। सिंध में सियारे जी मोकलुनि खां पोइ समूरा तालीमी इदारा अॼु मामूल मूजिबि खुली विया। तर्जुमान मूजिबि 31 डिसंबर 2024 ईस्वी ते सियारे जूं मोकलूं ख़तमु थियण खां पोइ स्कूल 1 जनवरी 2025 ईस्वी ते खुली विया। समूरनि सरकारी ऐं ख़ानगी तालीमी इदारनि में तदरीसी अमल बहाल रहंदो। ऐं ऑस्ट्रेलिया हथां 72 शिकस्त खां पोइ भारतीय टेस्ट की टीम जे कप्तान रोहित शर्मा रिटायरमेंट जो फ़ैसिलो करे छॾियो। ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ 5 टेस्टनि मैच जी सीरीज़ जी पुॼाणी ते रोहित शर्मा रिटायरमेंट जो ऐलान कंदो।